लाड़ माज़ी में पंहिंजे शाहूकार तारीख़ जे करे मुल्कां मुल्क मशहूरु रही आहे। हिते जो इल्मु, अदब, ॾाहप, रियासती निज़ाम ऐं वणिज वापार में पंहिंजो मट पाण हो। पर पोइ वक़्तु फेरो खाधो, दरियाहनि रुख़ बदिलाया, नामहिरबान मौसमनि पंहिंजा असर ॾेखारिया, माज़ी जा आबाद खिता लाहनि चाढ़नि सबबि माज़ी जो किस्सो बणिजी विया। आबाद शहर ऐं ज़रख़ेज़ इलाइक़ा वीरान ऐं बर्बाद थी विया। तारीख़ी लिहाज़ सां लाड़ खिते खे वॾी ऐं निमाया अहमियत हासिलु हुई। लाड़ जो ही ख़ूबसूरत खितो पंहिंजे फितरी जलवनि, तहज़ीबी, तमंदनी तजलियुनि जे करे हिकु रोशन मीनार जियां शाहूकार इलाइक़ो हो। हज़ारे सालनि खां पंहिंजी तहज़ीब, सक़ाफ़त, अदब ऐं ज़बान सां क़ाइमु दाइमु रहियो आहे। पर कुझु जाग्राफ़ी, मौसमी, अंदरूनी, ख़ारिजी हालतनि, मुद्दनि ऐं मौसमनि करे हिन सॼे खिते जी शिकल शिबी तब्दील थी वई आहे। मौसमनि जी तब्दीलियुनि ऐं कुदरती ऐं हथरादो आफ़तनि करे माग मकाननि जी ख़ूबसूरत सरज़मीन तारीख़ी लिहाज़ खां त हिकु शाहकार ऐं कदावर खितो तसवुरु कयो वेंदो हो, पर हाणे हिकु तबाहीअ जो मंज़र वारो ॾेख ॾिए थो। लाड़ तबई बिहक ऐं कुदरती वसीलनि सां मालामाल हो। क़दीम ज़माने में हीउ खितो वापार जे करे ख़ासि अहमियत ऐं मशहूरु हो, छाकाणि त हिन खिते खे दरियाहनि ऐं बंदरगाहनि जो देश सॾियो वेंदो हो। लाड़ जो इलाइक़ो ज़मीन जी ज़रख़ेज़ी ऐं जाग्राफ़ी अहमियत सबबि हमेशह खां मशहूरु ऐं मरूफ़ खितो रहियो आहे। नामहिरबान मौसमनि त अहिड़ा असर छॾिया जो मुमल जहिड़ी मजाज़ी अखियुनि जहिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो बदहाल थी वियो। माज़ी जे ख़ूबसूरत शाहकार शानदार तारीख़ी खिते जी तबाही ॾिसी अखियूं रत जा ॻोढ़ा ॻाड़ियुनि थियूं। ॾाकनि खां सनती इनकलाब जे नतीजे में धरती जे ॻोल्हे जो माहौलियाती निज़ाम लाॻीतो दबाव जो शिकार रहंदो पियो अचे, जंहिं सबबि मौसमी तब्दीलियुनि लाड़ खिते ते ख़तरनाक असर छॾिया आहिनि ऐं ख़तरनाक हद ताईं पहुची चुका आहिनि। मौसम जी तब्दीली सबबि बरसातूं कॾहिं वक़्त खां अॻु में त कॾहिं वक़्त खां पोइ वसनि थियूं। गर्मी सर्दी जो को बि वक़्तु मुक़ररु न आहे। मौसमनि जे मांडाण में मौसमी ऐं माहौलियाती तब्दीलियूं एतिरियूं त तेज़ी सां अची रहियूं आहिनि, जंहिंसां गर्मी ऐं सर्दी में बेपनाह वाह थी रही आहे। सनती अमल मां ठहियल शयुनि जे करे गर्मी पद में मुसलसल एतिरो वाधारो थियो आहे जो फसल त परे जी ॻाल्हि आहे, इंसान जे बर्दाश्त खां बि ॿाहिरि थी विया। अॼुकल्ह सॼी दुनिया में मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां इंसानी ज़िंदगी, इंसानी बका ऐं जाइपे जो वॾो मसइलो आहे। पर उन सां गॾोगॾु इंसान जे जाइपे लाइ जेको खाद खुराक जो जेको मुख्य ज़रियो ज़राइत मां अचे थो, उहो बि मुतासिर थी रहियो आहे, जंहिंसां न सिर्फ़ु माण्हू जी जेको सो मयार ज़िंदगी मुतासिर थी रही आहे, पर मुइशत खे बि वॾो ख़तरो दरपेश आहे। पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में ॾिठो वञे त ग्रीन हाउस गैसिस जे हवाले सां त जेका कार्बन जो जेको अख़राज आहे 1% खां बि घटि आहे, जेको 0.9% आहे। ऐं उहो उन हवाले सां जेके दुनिया जा जेके वॾा मुल्क आहिनि ऐं जेके कार्बन इमिशन्स में पंहिंजो वधि खां वधि जेको सो माना अख़राज आहे, उन्हनि जो वरी असर ग़रीब मुल्कनि ते पवे थो, जीअं पाकिस्तान ते पियो आहे। फसलनि ते मौसमी तब्दीलियुनि जो सभ खां सिधो असर ज़राइत ते पवे थो ऐं उन ई में सिंध जी जेका इक़्तिसादी तरक़ी जो जेको सॼो फीतो आहे, ओवरऑल पाकिस्तान इकोनॉमिक सर्वे जी रिपोर्ट मूजिबि 23% जेको GDP में एग्रीकल्चर जो कंट्रीब्यूशन आहे ऐं तक़रीबन जेको सो माना 40% जेके से माण्हू आहिनि डायरेक्टली जेको सो वर्कर्स आहिनि एग्रीकल्चर लेबर फोर्स में कमु कनि था। त ज़राइत जॾहिं मुतासिर थिए थी त पाकिस्तान जी GDP ते असर पवे थो ऐं गॾोगॾु जेके माण्हू आहिनि 40% जेके माण्हू आहिनि 40% माण्हू आहिनि, उन्हनि जो डायरेक्ट जेको सो लाइवलीहुड जो मसइलो थिए थो ऐं गॾोगॾु पाकिस्तान जो 70% जेके माण्हू आहिनि इनडायरेक्टली जेके इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जो असर वरी उन्हनि माण्हुनि ते पवे थो। जेकॾहिं गर्मी जूं वधीक लहरूं पैदा थियनि थियूं त उन्हनि जो असर बि फसलनि ते बि पवे थो। पंहिंजो घणियूं हीट वेव हलनि थियूं, तव्हांजो बनाना मुतासिर थिए थो। हर फसल खे उन ई जे जेको सो माना सोई खां वठी पोखाई खां वठी हार्वेस्टिंग ताईं ऐं उनजी जेका जर्मिनेशन जेका सीड जे थिए थी ॿिज जी, उन लाइ ख़ासि हिकिड़े गर्मी पद जी ज़रूरत पवे थी ऐं उन लाइ ख़ासि हिकिड़ो टेम्परेचर जी ज़रूरत पवे थी। ऐं जॾहिं उहो टेम्परेचर में का रदोबदल थिए थी, नतीजो इहो थिए थो त पोइ उन जी जेका फसलनि जी न सिर्फ़ु जर्मिनेशन मुतासिर थिए थी, पर उनजी वाधवी सां गॾोगॾु उन ते मुख़्तलिफ़ जेके से
बीमारियूं बि अटैक कनि थियूं। मौसमियाती तब्दीलियुनि जे असरनि खे असीं हाणे रोज़ भोॻियूं पिया ऐं मौसमियाती तब्दीलीअ जी सभिनीनि खां वॾी निशानी इहा हूंदी आहे त उन इलाइक़े जो जेको गर्मी पद आहे या दर्जा हरारत आहे उहो वधी वेंदो आहे। असीं ॾिसूं था त असांजे ज़िलनि जहिड़ो नवाबशाह ऐं जैकबाबाद जो गर्मी पद हाणे 50 डिग्रीअ खां मथे चढ़ी थो वञे ऐं 50 डिग्री सेंटीग्रेड में तव्हां सम्झी सघो था त कहिड़ो माण्हू कहिड़ो मज़दूर जेको आहे ॾींहं जा 3-4 कलाक जेके सख़्तु गर्मीअ जा था थियनि उन्हनि में वञी का मज़दूरी करे सघंदो या ॿियो को कमकार करे सघंदो। त माण्हुनि जी सिहत बि मुतासिर थिए थी ऐं माण्हुनि जो रोज़गार बि शदीद मुतासिर थियो आहे। साॻी तरह कराचीअ जहिड़ो शहर जिते समुंड आहे पर उते बि असीं ॾिसूं था त हाणे हीट वेव्स पियूं अचनि ऐं हीट वेव्स बि एॾियूं शदीद आहिनि जो माण्हू अजल जो शिकार थियो वञनि। इहे सॼी जेको आहे मौसमियाती तब्दीली आहे ऐं इन जे करे जेको आहे असांजूं ॿनियूं ॿारा फ़सुल उहे बि जेको आहे उहो ॾींहों ॾींहुं तबाह थी विया आहिनि। इन करे जो जेके फ़सुल ऐं क्रॉप्स आहिनि उन्हनि जो जेको कैलेंडर आहे उहो तब्दील थी चुको आहे ऐं जंहिं फ़सुल खे घटि गर्मी खपे उहो शदीद गर्मीअ में सड़ी थो वञे त न फ़सुल जी पैदावार उन क़िस्म जी थिए थी न ई जेको आहे उन जी क्वालिटी उन क़िस्म जी थी रहे त अॻिते हली इन क़िस्म जूं सॼियूं शयूं जेके आहिनि उहे शदीद खाद खुराक जी खोट पैदा कंदियूं। गर्मी शदीद गर्मीअ जे करे जेको आहे वाटर बॉडीज़ या ज़ेरे ज़मीन जेको पाणी आहे उहो बि बुखारनि जी सूरत में तेज़ीअ सां मथे उॾामी थो वञे ऐं पाणीअ जी शदीद किल्लत पैदा थी थिए त इहे तमामु वॾा असर आहिनि। मक़ामी ज़रई माहिरनि मूजिबि लाड़ ख़िते में कुझु सालनि दौरान गर्मी पद में एतिरो त इज़ाफ़ो थियो आहे जो सारियुनि जे फसल समेत रबी तोड़े ख़रीफ़ जा फसल सख़्तु मुतासिर थिया आहिनि। पैदावार घटि थी वई आहे। लाड़ में मौसमाती तब्दीलियुनि सबबि ज़रई पैदावार ख़तरे में अची वई आहे ऐं आबादगार माशी हवाले सां गहरे कुन में किरी पिया आहिनि जितां संदन निकिरणु माहौल बणिजी वियो आहे। सिंध जे ॾाखिणी हिसे लाड़ में मौसमियाती ऐं माहौलियाती तब्दीली ज़रई पैदावार लाइ हिकु वॾो चैलेंज बणिजी वियो आहे। गर्मी पद में वाध गैर मौसमी बरसातनि पाणी जी खोट ऐं ज़रई बीमारियुनि सबबि फसलनि में पैदावार निमाया तौरु घटिजी वई आहे। मिसाल तौरु तव्हांखे इहा ख़बर कोन्हे त जेको क्लाइमेट चेंज जी ॻाल्हियूं जेके आहिनि सो हिन असांजे मुल्क में ऐं सॼी दुनिया में गुज़िरियल पूरी सदी खां हलनि पियूं त बाबा हीअ जेकी सम्झो पिया हीअ जेकी गदलाइण पई पैदा थिए हीअ जेको तव्हांजी इहे कारखाननि जी जेकी भरमार आहे ऐं उन कारखाननि में हीअ जेकी आलूदगी पैदा बि थिए ऐं हीअ जेको तव्हांजूं गाॾियूं आहिनि उन मां जेकी आलूदगी पैदा बि थिए हीअ समूरी आलूदगी जो सॼो तव्हांजो माना ज़िंदगी जे मथां जेको आसमान आहे उनखे सॼो कारो करे छॾियो आहे। हिन मां का ख़राबु ॻाल्हि थींदी नुक़सानु थींदो वबाऊं पैदा थींदियूं फसलनि जा नुक़सान थींदा पाणी घटिबा गर्मियूं वधंदियूं मौसमूं बदिलजी वेंदियूं भई चऊं कंहिं कोन ॿुधी केरु ॿुधो कंहिं माण्हू इहा ॻाल्हि कोन ॿुधी ऐं बल्कि उन माहौल जे माना उन में माहौल जी जेकी आलूदगी पैदा थियण जा जेके ख़तरनाक इम्काननि खे सम्झंदे बि उहे माण्हू रुॻो उन्हनि ॾींहं बि मल्हाया उन्हनि ॾींहंनि ते लॻड़ पिया उॾाइनि उन्हनि ॾींहंनि ते जेको आहे वण पिया पोखियूं हिकिड़ो ॾींहुं वण पोखियो उहो सॼो साल पिया वढीनि ॾियो ख़बर अचे वण 5 लख वण पोखे छॾियासीं गिनीज़ बुक में जेको त पाकिस्तान जो नालो अची वियो आहे 2 महीननि उन ई ॾींहं जी पोखे विया थी वरी वरिया कोन उन में हिकिड़ो वण कोन थियो गिनीज़ बुक उते पियो आहे नाला उते पिया आहिनि हिते हिकिड़ो वण कोन्हे। कारखाननि में ख़बर आहे त बाबा कारखाननि मां जेको हीअ सॼी आलूदगी आहे अलम गदराण बि पैदा थिए हिन को मोहन ॾियो बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त जेको असां माण्हुनि ॿुधायो पियो त बाबा हिन ॻाल्हि जो इम्कानु आहे क्लाइमेट चेंज थींदो मौसमूं बदिलंदियूं फसलनि ते असरु पवंदा फसलनि ते असरु पवंदा त फसल जो तलक ज़िंदगीअ सां आहे ज़िंदगी ते असरु पवंदो ज़िंदगी जी हिकिड़ी शइ जेको आहे सो बर्बादु थींदी बाबा इन शइ जो ख़्यालु करियो कंहिं ख़्यालु कोन कयो ऐं उन शइ जो को तदारकी कोन कयो। ॿियो त ठहियो पर बाहि जे इम्काननि खे त कोन घटाऊं पर ख़ुदा ख़ाल सुभाणे बाहि लॻे उनखे उझाइण जे लाइ को पाणी जो मट भरे रखिजे सो कोन रखूं ऐं मुल्क जली सॼो ख़ाक थी वञे। लाड़ वारो खितो ज़रई लिहाज़ खां शाहूकार इलाइक़ो रहियो आहे जिते सारियाल कणिक कमंद सूरजमुखी मिर्च फुटियूं टमाटा भींडियूं गिदरा सावियूं भाॼियूं तीली बिज इन इलाइक़े जा बम्पर फसल हुआ जंहिं सबबि हीउ इलाइक़ो ज़रई
ऐं माण्हू ख़ुशहाल इलाइक़ो हो। संदन इलाइक़ा ॻोठ ख़ूबसूरत ऐं संदन शहर आबाद हुआ। संदन घर भरिया तुरिया ऐं संदन वेड़ा वसंदा हुआ। संदन चहिरा ख़ुशी में बहकंदा ऐं टिमटार हुआ। पर मौसमनि जे मांडाण में अहिड़ी तब्दीली आई जो संदन ख़ुशियूं खसिजी वियूं ऐं संदन आबाद वेड़ा वीरान ऐं गैराबाद ऐं बर्बाद थी विया। सोन जहिड़ियूं ज़मीनूं कलर जा पोठा बणिजी वियूं। संदन अङण ते ख़ुशियुनि जा गीत मातम में तब्दील थी विया। तव्हां यकीन करियो त हीअ जेका रपड़ मथां पई रण पियो ॾिसे, इहे यकीन करियो हिन में सारियाल हूंदी हुई। अञा हिन खां काचियल जितां हीअ सिम मटे वई आहे, इहो त लूणु लॻो पियो, इहे दह बिबरियालो सॾिबी, इन में आबादी हूंदी, इन में होड़ियूं हूंदियूं हुयूं, इन में जंगल हूंदा हुआ, ज़मीन जी अहिड़ो रुखो यकीन करियो जे बरसाति पवंदी हुई। इहे ईमानदारी जी ॻाल्हि पियो तोखे ॿुधायां, मथां तूं सम्झे ही मूंखे लेखो पियो ॾे मुंहिंजी यादि में। पाणी सुठो, आबादी बि हूंदी हुई, मुल्क माल हूंदो, पन थींदी हुई, ॿूर थींदा हुआ, मच्छियूं थींदी हुयूं। हाणे ॿोड़नि खे माण्हू सकनि विया, हाणे हिते का शइ कोन्हे। हिते थींदी सारियाल हुई, हा मच्छी मारींदा हुआसीं, मच्छियूं हूंदियूं हुयूं मारींदासीं। हाणे मच्छी आहे बि, पाणी मिठा कोन्हे त मच्छी कोन्हे, पाणी हुजे त मच्छी साॻे मुल्क उन ओज ते अची वञे। पाणी असां वटि तलाउ खई आणूं भॾो, पोइ भॾो ई मज़े वारो कोन्हे, हुन में ॿ ॾींहं पाणी पीए थो त खारो थियो वञे। पोइ खूह खणो त खूह किथे मिठो किथे खारो किथे कीअं किथे कीअं, ईअं टाइम पिया कढूं। वतन वीचारो मुल्क थी विया, थी वञूं कोन था, ॿिया वीचारा वञनि हलिया। असां इहे ॿ टे घर आहिनि से वेठा आहियूं। हाणे ढंढूं ख़तमु थी वियो, खारे जा सैलाब साड़े छॾियो, आहिनि कोन्हे, मिठो पाणी कोन्हे, मुंड वधी वियो, खारे जो समुंड वधी आयो, हीअं लॻ बीठो आहे पाणी। बनियूं जेके हेॾा असांजूं आहिनि त लॻ बीठो, थोरो ज्वार थो लॻे त खारो टुपियो हुजे, मिठी ज़मीन ख़राबु थी वञनि हिन सैलाब जे करे। ही जिते हींअर असांजी बनियूं आहिनि उते असांजा पन बिठल हूंदी हुई, असीं बूर कंदी हुईसीं। ओ जिते हींअर लूणु जाओ पियो। ॿियो जेकी हीअ ढंढ हूंदी, हीअ बि वॾी ढंढ हूंदी, कानियूं वढींदा हुआसीं मंझा, जेका कोन मल्हान जा घर लॻा पिया आहिनि, इन जे हिन साइड तां हूंदी हुई ढंढ सांडो, इन में असीं कानियूं वढींदा हुआसीं, दुवर वढींदा हुआसीं, पखा ठाहींदा हुआ माण्हू त लॾियो जो वेहंदा हुआ, कहिड़ा बोरी बोरी से लॾियो जो वेहंदा हुआ मंझि। इहा वॾी ढंढ हुई, हिते तुमर बिठल हुआ त इहा वॾी ढंढ हुई, सेज लूणु जाओ पिया मंझि। पहिरीं परे हो हेगो मिठा पाणी हुआ, हिते असीं मिठे पाणीनि में त गाह वढींदी हुईसीं, धूप कंदी हुईसीं। इहा ढंढ जेकी हुई तंहिंमें असीं माल चारींदी हुईसीं। अॼु उहा लूणु थी पई आहे, पाणी माॻे मिठो त माॻे आहे ई कोन, अचे थो से असांजी छाबू ॾियो ॿधियो छॾे। तंहिंखां पोइ इहो पाणी आहे त असां हींअर जेको अॻे असीं हिन पट में जॾहिं हीउ टाइम हो तॾहिं असीं साना मारींदा हुआसीं, असीं त एॾा ख़ुशहाल हुआसीं जेको बसि कान्हे। हींअर असीं अहिड़ा ॾुखिया आहियूं, अहिड़ा ॾुखिया आहियूं, असांजो भॼो वञनि पर मिठो पाणी आई कोन्हे जिते या मच्छी हुजे या सानो हुजे, उहो खारो पाणी आहे। से बि वीर ते आलर ते आहिनि, ज्वार ते, ज्वार जे न हूंदो त वरी बुखे न मरनि। तंहिंखां पोइ असां हींअर जेका अॻे असां सुठी ख़ुशहाली हूंदी हुईसीं, हींअर कोन्हे। वण बि हूंदा हुआ, लाणा एॾा हूंदा हुआ जंहिंमें काठियूं कंदा हुआसीं, लयूं मिठियूं लयूं मिठियूं लयूं हूंदियूं हुयूं। हींअर खाए लही त आहे ई कोन पट ते। उल्हनि साइड ते मुंहिंजा अबाणनि जा घर आहिनि, हिन साइड ते उल्हनि साइड ते एॾा पट सुठो हूंदो हो। हींअर असीं हुते लूणु जाओ पिया, हुते आहे छा कुझु बि कोन। संदन नसीबनि में कॾहिं ॿोॾ त कॾहिं सोकड़ो रहिजी वियो आहे। अणमुदाइती बरसाति, इंसान जी खल, साड़ींदड़ गर्मी संदन फसलनि खे तबाह करे छॾियो आहे। मौसमनि जे उथल पुथल पाणी जी खोट खे बि जनमु ॾिनो आहे। नामुनासिब पाणी जी विर्छ, लाड़ जे ज़िले बदीन, टंडो मामन खान, ठठो सिजावल, टंडो अलाया, टंडो जाम समेत साहिली इलाइक़े नसीबनि में अचण करे लाड़ जी ख़ूबसूरत इंसानी आबादी ऐं ज़री ज़मीनूं हिकु न खुटंदड़ मुआशी बहिरान जी लपेट में अची वियूं आहिनि, जंहिंसां न रुगो ज़री मैशत तबाह ऐं बर्बाद थी आहे, हिते जो वापारु पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे। छाकाणि त सिंध जे ॿियनि खितनि जीअं लाड़ खिते जो वापारु बि ज़राअत सां जुड़ियल आहे। ज़राअत खे पवंदड़ नुक़सानु सिधो संहुं शहरनि ते असरअंदाज़ थिए थो, जंहिंखे लाड़ जी ज़राअत ऐं वापारु तबाही जे आख़िरी किनारे ते जी पइजी आहे। सिंध जो जेको कोस्टल इलाइक़ो आहे, उन में ख़ासि तौर ते जेको बदीन ऐं उनखां अलावा सिजावल ऐं ठठे जो इलाइक़ो अची वञे थो, उन इलाइक़े में काफ़ी अरसे खां जेके मौसमियाती तब्दीली या क्लाइमेट चेंज जा असर आहिनि उहे असांखे नज़र अचनि था। ऐं ख़ासि तौर ते उहे असर जेके आहिनि उहे असांखे मुख़्तलिफ़ शिकलनि में नज़र अचनि था। हिकिड़ो त इहो त क्लाइमेट चेंज जे करे, पैटर्न तब्दील थियण जे करे इंडस्ट्रियलिटा जे इलाइक़े में जेको घुर्बल पाणी जो मिक़दारु आहे उहो नथो अचे। उन जे नतीजे में जेका फर्टाइल एग्रीकल्चर लैंड हुई असांजी
भली ज़मीन हुई ठठे जे ऐं सिजावल जे पूरे कोस्टल एरिया जी, उहा ज़रख़ेज़ ज़मीन हाणे जेका आहे सा ख़राब थी वई आहे, उनजी फर्टिलिटी ज़रख़ेज़ी मुतासिर थी आहे। उतां हाणे फ़ी एकड़ पैदावार जेके अॻे असांखे मिलंदी उहा हाणे नथी मिले। उन जे नतीजे में माण्हुनि जी मुआशी हालति जेका आहे उहा काफ़ी ख़राब थी आहे। ॿियो इहो आहे त वक़्त सां गॾु क्लाइमेट चेंज जे करे जेको साइक्लोन्स जो ऐं डिज़ास्टर्स जो ख़तरो रहे थो उन इलाइक़े में, उहो बि काफ़ी जेको आहे सो हर साल असांखे मुख़्तलिफ़ अहिड़ा साइक्लोन्स डेवलप थींदे उन एरिया में नज़र अचनि था। तोड़े वेझराई में कंहिं साइक्लोन इन इलाइक़े खे मुतासिर न कयो आहे, हिट न कयो आहे, पर इहो ख़दशो मौजूदु आहे त अगरि को साइक्लोन आयो त इन इलाइक़े ते वधीक असरु विझी सघे थो। उनखां अलावा इहो आहे त मिठे पाणी वञण जे न करे असांजे इलाइक़े जी हिकिड़ी जेका इन पूरी पट्टी जी जेका मच्छी जी पैदावार आहे उन ते तमामु घणा असर पिया आहिनि। जेको मच्छी पलो ख़ासि तौर ते हर वक़्तु मौजूदु हूंदो, उहो हाणे सिर्फ़ु किन किन सालनि में जॾहिं पाणी थो अचे तॾहिं अचे थो। मौसमियाती तब्दीलियुनि करे फसलनि जी पैदावार जी घटिजण जो वॾो सबबु फसलनि ते ख़तरनाक बीमारियुनि जो हमिलो बि आहे। ज़रई बीमारियुनि जा अहिड़ा नवां क़िस्म ज़ाहिर थिया आहिनि जिन जा नाला अजीब व ग़रीब अंग्रेज़नि जी आहिनि, जिन ते महांगियूं ज़रई दवाऊं बि असरु नथियूं कनि। लाड़ जे हिन ख़ूबसूरत ख़िते में मौसमियाती तब्दीलियुनि जा असर हाणे रुॻो ज़रई पैदावार ताईं महदूद न आहिनि रहिया, पर माशरती ज़िंदगी, इक़्तिसादी ढांचे ऐं सक़ाफ़ती रवायतुनि ते बि गहरा असर छॾणु शुरू कया आहिनि। माहिरनि मूजिबि जेकॾहिं पैदा थींदड़ सूरताल ते हंगामी बुनियादनि ते फ़ौरी तौरु ध्यानु न ॾिनो वियो त ईंदड़ कुझु सालनि में लाड़ वारे ख़िते जी समाज ऐं मैशत में ख़तरनाक हद ताईं ख़तरनाक तब्दीलियूं रुनमा थियण जो ख़दशो जनम वठी चुको आहे, जंहिंजो वाज़ह सबूत इहो आहे त लाड़ वारो ख़ितो मेलनि मलाखड़नि जी धरती रहियो आहे, जिते 50% नंढा वॾा मेला ख़तमु थी विया आहिनि। घटि उपत ऐं आमदनी करे हाणे लाड़ जा उदास माण्हू पंहिंजी नियाणियुनि जी वक़्त सिर दिलि खोले शादी बि नथा करे सघनि। नियाणियुनि खे ॾेज ॾियणु त ठहियो, पर निकाह करे भत जूं मज़ेगूं लाइ ख़ुशी करण वारी हालति में बि न रहिया आहिनि। असल में जेको माहौलियाती मसइला आहिनि या जेके मौसमी तब्दीलियूं आहिनि हिन सां न फ़क़ति असांजे लाड़ या सिंध जो या असांजे मुल्क जो मसइलो आहे, पर सॼी दुनिया हिन जो भोॻे पई। सनइती इनक़लाब जेको 1850 खां आयो, उन खां पोइ मशीनी दौरु शुरू थियो, उन जेको कार्बान पैदा कयो, उन सां सॼे हिन जेको ज़मीनी से आहे असांजो इर्द गिर्द जो माहौल उहो मुतासिर थियो आहे। उन सां गर्मी दर्जो जेको आहे उहो वधियो आहे, ग्लेशियर ॻरनि पिया, समुंड जी सतह वधे पई, उन सां टेम्परेचर जेको रेज़ थियो आहे त उहे आसपास जो जेको कुदरती माहौल आहे, वण टिण आहिनि, पखी आहिनि, माण्हू आहिनि, फसल आहिनि, इन्हनि सभिनि ते असरअंदाज़ थियो आहे। उन जा यकीनन असरात असां वटि बि हिते आहिनि, किथे ॿोॾूं पियूं थियनि, किथे फसल त जेके उहे मुतासिर थियनि पिया। टेम्परेचर तमामु घणो गर्मी पद जेको असांजो हिन लाड़ जो जेको 36 37 ताईं हूंदो, हींअर 45 47 ताईं टेम्परेचर वधियो आहे, त ज़ाहिर आहे उन में जेको बि इर्द गिर्द जूं शयूं आहिनि, पखी आहिनि, वण आहिनि, माहौल आहे, असांजा जेके वण आहिनि, फसल आहिनि, मेवा आहिनि, उहे सभु जेके आहिनि सब्जियूं आहिनि मुतासिर थिया आहिनि। असां वटि उमूमन ॾिठो जेके वञे थो त जेका पोखी थिए थी उनजो जेको हिकिड़ो टाइम पीरियड मुक़ररु हूंदो आहे, उहो बि जेको आहे उहो मुतासिर थियो आहे। उनखां पोइ पर एकड़ जेका असांजी जेका पैदावार आहे उहा घटिजी वई आहे। ज़मीन जी जेका ज़रख़ेज़ी आहे उहा तमामु घणी मुतासिर थी आहे। दुनियाई लेवल ते ॾिसूं त क्लाइमेट चेंज जो पूरी दुनिया ते असरात थियनि पिया ऐं हिकिड़ो बर्निंग इशू बि आहे ऐं सॼी दुनिया हिन खे फेस करे पई। क्लाइमेट चेंज जा एग्रीकल्चर ते काफ़ी ज़्यादा असरात आहिनि, जंहिंमां कुझु अहम जेके असरात क्लाइमेट चेंज जा एग्रीकल्चर ते आहिनि उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। त हिकिड़ो ग्लोबल वार्मिंग थिए पई। ग्लोबल वार्मिंग करे छा थींदो आहे कि जेके ॿूटा आहिनि उन्हनि जो जेको ठहिण जो अमल आहे, फोटोसिंथेसिस जो काफ़ी सारा अहिड़ा एंजाइम्स हूंदा आहिनि जेके हिकिड़े मख़सूस टेम्परेचर ते पंहिंजो सही कमु करे सघंदा आहिनि। जॾहिं ग्लोबल वार्मिंग थिए थी त गर्मी वधे थी त ॿूटा पंहिंजो कमु सही नथा करे सघनि, पोलिन स्टेबिलिटी जा इशूज़ अचनि था, ग्रेन जी क्वालिटी जेके आहिनि उहा फ़र्क़ु पए थी। त सिर्फ़ु हिकिड़े फैक्टर ग्लोबल वार्मिंग जे करे एग्रीकल्चर में क्वालिटी ते, प्रोडक्शन ते, इन्हनि शयुनि ते वॾो असरु थिए थो। उनखां पोइ ॿियो जेको मेन क्लाइमेटिक इम्पैक्ट आहे जेको पाण बदीन वारा काफ़ी अरसे खां पाणखे उहो पेश अचे पियो, उहो आहे कोस्टल इरोजन ऐं सी वाटर इंट्रूजन। बदीन में तक़रीबन 17,15,000 एकड़ जे आसपास टोटल एरिया आहे ज़मीन जो, तंहिंमां 8 लख उहो आहे जेको कल्टिवेबल आहे,
6 लाख एकड़ जेके आहिनि इहे अनकल्टिवेटेड एरिया ऑफ लैंड आहे। हाणे तव्हां ॾिसो इहो जेको 6 लाख एकड़ इहो इंतिहाई वॾो हिकिड़ो एरिया आहे जेको अनकल्टिवेटेड आहे। इन में मेजर जेके इम्पैक्ट मोस्टली इन जी वजह जेका आहे उहा सी वाटर कोस्टल इंट्रूजन जेका ही पंहिंजी सिराणी खां मथे साइड तां मुसलसल समुंड जी जेका वाद आहे उहो ज़मीननि खे खारो कंदी पई अचे, ज़मीननि खे तबाह कंदी पई अचे, सॉइल सैलिनिटी वधे पई, वाटर लॉगिंग वधे पई। उते जेके अॻु में काफ़ी अहिड़ियूं फसलूं थींदियूं हुयूं, उते जेके लोकल माण्हू हूंदा हुआ कंदा हुआ, हाणे उहे फसलूं न हुजण जे बराबरि आहिनि। इवन जेके बि फसलुनि हुन ते असरु अंदाज़ थियो आहे, ख़ुशूसी तौर ते आउं हिते तव्हांखे टमाटे जे हवाले सां ॿुधाईंदुसि। हिकु रिपोर्ट मूजिबि जेका मूंखे हितां इदारनि मां मिली त तक़रीबन 80,000 एकड़ जे आसपास टमाटो जेको आहे क्लाइमेट चेंज जे करे छा थी सीज़नल वेदर चेंजिस अची वियूं, जेको मींहुं पहिरीं अचणा हुआ उहो बाद में आया, त जेको टमाटो लॻल उन जी फसल ते वॾो असरअंदाज़ थियो। इन जो मेजर रीज़न बस इहो क्लाइमेट चेंज आहे। उन जे करे मींहुं अॻिते पोइते थिया, जॾहिं मींहुं अॻिते पोइते थियनि था, वेदर चेंजिस अचनि थियूं, त पोइ जेके इन्फेक्शन आहिनि, बीमारियूं आहिनि, फंगल इन्फेक्शन आहिनि, जेके पेस्ट्स आहिनि, उहो ज़्यादा फसलनि ते उन्हनि जो नुक़सानु थिए थो। हींअर ही मौसम चेंज थी आहे। अॻे पंहिंजो सारियूं जेके पोखबियूं हुयूं अप्रैल में, हाणे अप्रैल खां टिपी वियूं अची 8-9 महीने में सारियूं पोखजनि। मौसम जी एतिरी तब्दीली अची वई आहे जेको असांजो फसल ॾींहों ॾींहुं असां ज़मींदारनि खे नुक़सानु पियो ॾिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त फसल उन टाइम ते पोखिजे थो जंहिं टाइम ते बरसातूं अचनि थियूं। उहो बरसातूं असांजे फसल ते वॾो असरु कनि थियूं, जेको 2-2, 3-3 महीना 4-4 महीना बरसाति हली थी वञे। उन खां पोइ मौसम जी चेंज थियण सां गॾु असांजो टमाटो बि असां खां वियो हलियो। ऐं उन मौसम में जॾहिं असीं टमाटो पोखींदा हुआसीं त हींअर असांजो टमाटो लहंदड़ हूंदो। हाणे जेको असांजो टमाटो पोखिजे पियो सो वरी 2 महीना पोइते वेंदो हलियो। उहो फसल असांखे ॾिए ई नथो, जेको असांजो एवरेज हूंदो आहे उहो बि एवरेज कोन थो मिले। सारियूं जेके असांजियूं हुयूं अप्रैल वारियूं सारियूं लहंदियूं हुयूं असांजी 100 ताईं अची वेंदियूं। हाणे जेके असीं हिन मौसम में पोखियूं था 8-9 में पोखियूं था, त उहे सारियूं असांजूं एकड़ वञी 50 खां 40 मण 50 मण इहो असांजो सरासर एवरेज अचे थो। असीं ज़मींदार जेके हिन मौसम जी तब्दीली जे करे असांखे ॾाढो नुक़सानु थियो आहे। नुक़सानु थियण जे करे असीं ज़मींदार इलाही पोइते थी विया आहियूं। हाणे त ज़राइत खातो जेको आहे असां त 2002 खां 2001 खां वठी हेसि ताईं मूंखे सम्झ में नथो अचे त को ज़राइत खातो कंहिं आबादगार वटि वियो हुजे, उन जी ज़मीन ते वियो हुजे, उन ज़मीन खे चकास कयो हुजे, उन खे ॿिज ॾेखारियो हुजेसि त उहा पंहिंजे लाइ सिंधी ॿिज पोखियो जेको ॿिज हुजे। हाणे ॿिज जेके अचनि पिया सभु 2 नंबर ॿिज अचनि पिया। ऐं ज़राइत खातो उन पासे तवजा ई कोन थी ॾिए। ॾींहों ॾींहुं ज़मींदार आबादगार जेको आहे उहो गिरवी थींदो वञे। हाणे असीं आबादगार एतिरा परेशान थी विया आहियूं जेको पंहिंजी ज़मीन विकण जे लाइ तयारु थी विया आहियूं ऐं पंहिंजा बचा पढ़ाए नथा सघूं। असीं लॾ फलाण करे ॿियनि शहरनि में वञूं त उते बि वञी कहिड़ो कारोबार कंदासीं। असांजो आबादगारनि जो ज़मींदारनि जो धंधो ई इहो आहे, सिखिया ई आहिनि त बाबा तव्हांजी पंहिंजी ज़मींदारी करियो। मौसमी तब्दीलियुनि न रुगो ज़रई मैशती या इक़्तिसादी ढांचो ख़राबु कयो आहे, पर मज़दूर, पोरियत, हारी, आबादगारनि समेत वापारियुनि खे सख़्तु मुश्किलातुनि में विझी दर्दनि तकलीफ़ुनि जे गाणे में पीसजण लाइ उछलाए छॾियो आहे। मौसमियाती तब्दीलियुनि जा समाजी असर ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंमें गुरबत ऐं बेरोज़गारीअ में बेपनाह इज़ाफ़ो थियो आहे। ज़मीनूं वीरान थियण सबबि साहिली इलाइक़नि मां लॾ पलाण में वाध थियण सां गॾोगॾु इंसान जी किर्त तब्दील थी वई आहे। ज़रा सां लाॻापियल माण्हू शहरनि में मज़दूरीअ लाइ दरबदर थी रहिया आहिनि। खेनि पंहिंजा अबाणा कख वेड़ा ॻोठ छॾे शहरनि तरफ़ लॾ पलाण करणी पई आहे। ह्यूमन माइग्रेशन बि थी आहे। उन ते सेनेट जी स्टैंडिंग कमेटी ॻाल्हि ॿोल कई आहे काफ़ी अरसे खां त हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे हितां मुआशी बदहाली सबबि लॾे अर्बन सेंटर्स में विया आहिनि, शहरनि में विया आहिनि। पर जीअं त उहे माण्हू जेके आहिनि से उहे अनस्किल्ड आहिनि, सिर्फ़ु फिशरीज़ ऐं एग्रीकल्चर जे सेक्टर सां उन्हनि जो वास्तो आहे। उन करे उहे शहरनि में वञी बहितर रोज़गार जेको आहे उहो उन्हनि खे हासिलु न थी सघियो आहे। फसल घटि थियण करे आमदनी उपत घटिजण सबबि खाद खुराक जी बि वाज़ह कमी नज़र अचे थी, जंहिं सबबि समाज में भञडाह वधी वई आहे। ख़ानदान में जहिड़ा ख़ुदकशियूं बदअमनियूं वधी रहियूं आहिनि। घरनि में माली तकरार आम जाम थी विया आहिनि। ॿारहाड़ियुनि सां तलक रखंदड़ औरतूं बि सख़्तु मुतासिर थियूं आहिनि, छाकाणि त ज़रई किर्त ऐं मज़दूरी पिणु इलाइक़नि मां ख़तमु थींदी पई वञे। उठण जी समाजी ज़िंदगी जो नक्शो बदिलाए छॾियूं थियूं। जॾहिं तव्हां जूं ॿारहाड़ियूं जंहिंमें एग्रीकल्चर सेक्टर जे हवाले सां, लाइव स्टॉक सेक्टर जे हवाले सां,
पाणी जे हवाले सां जेकॾहिं उहे मुतासिर थियनि थियूं त पोइ माण्हू जेके से माना लड़परान थिए थी। तव्हां ॾिठो त 2022 में बोर्ड लखे माण्हुनि खे आरज़ी कैंपनि में मजबूर रहण ते मजबूर करे छॾियो ऐं केतिरनि ई माण्हुनि जा घर जेके से माना तबाह बर्बाद थी विया। जेको आहे 2022 जे ॿोॾुनि में ॾिठोसीं जेके पाणी दरियाई ॿोॾ त हुई कोन, जेका शदीद बरसातुनि जे करे हुई, जेका केतिरनि ॾहाकनि खां पोइ इन क़िस्म जी शदीद बारिश थी जंहिंमें सिंध सॼी ॿुॾी वई। तक़रीबन 33 मिलियन माण्हू मुतासिर थिया, $30 बिलियन जो नुक़सानु थियो जेको अञा ताईं जेको आहे पूरो कोन थी सघियो आहे। ऐं ॿोॾ मुतासिर जेके आहिनि उहे अञा ताईं जेको आहे उहे मुतासिरीन में शामिल आहिनि, उहे सही तरह रिहेबिलिटेट कोन थी सघिया आहिनि। उहो किसो उते रहियो त पाकिस्तान जे नॉर्दर्न एरियाज़ में हिन साल उन ई क़िस्म जो जेका आहे सैलाबी सूरत हाल असां ॾिठीसीं त हर ॿिए साल 3 साल जेको आहे मुल्क हाणे शदीद इन क़िस्म जी सूरत हाल जे वर चढ़ियल आहे, जंहिंजे करे समाजी मसइला बि पैदा था थियनि पर मुल्क जी इक़्तिसादियात ते तमामु वॾो बोझ वधे थो, तमामु वॾा मसइला पैदा था थियनि। ऐं सो इन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ ज़रूरी आहे त हुकूमत तमामु संजीदा उपाउ वठे ऐं इन में तमामु वॾी हाई लेवल जी जेको आहे उहा रिथाबंदीअ सां गॾोगॾु बजट बि मुख़्तस करण जी ज़रूरत आहे। गैर अहम शयुनि ते बजट खे घटाए ऐं हिन सॼे मामले ते जंहिंमें मिटिगेशन बि अची थी वञे, एडेप्टेशन बि अची थी वञे, असांजे माण्हुनि जी जेका आहे उहा रेज़िलियंस ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾियण जी सलाहियत ऐं ताक़त खे वधाइण जे लाइ वधि खां वधि बजट बि हुजे, रिसोर्सिस बि हुजनि ऐं उन क़िस्म जा जेको आहे प्लान्स बि हुजनि। PDA में, NDA में, एनवायरमेंट प्रोटेक्शन एजेंसीज़ उहे ईमानदारीअ सां ऐं बहितर नमूने जेको आहे उहे पंहिंजा कम सर अंजाम ॾियनि ऐं हुकूमत खे इन सॼी ॻाल्हि ते इन तरीक़े सां बि कमु करणो पवंदो त जेके तवानाईअ जा बहितर ऐं साफ़ सुथरा ज़रिया आहिनि जिन में शमसी तवानाई ऐं पन बिजली अचे थी उन्हनि खे वधीक हथी ॾे बजाए इन जे जो जेके कार्बन डाइऑक्साइड या कोयले जा प्रोजेक्ट्स आहिनि या मीथेन गैस ऐं LNG जा प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि खे वधाए। आख़िर में आउं इहा ॻाल्हि कंदसि त असांजे मुल्क खे जेको आहे उहो क्लाइमेट डिप्लोमेसीअ में बि पंहिंजी महारत खे वधाइण जी ज़रूरत आहे। ताज़ो आउं COP30 ब्राज़ील मां अचां पई। COP30 में जेको आहे हर साल COP थिए थी ऐं उन में जेको आहे उहे सभिनी मुल्कनि जा जेके सरबराह ऐं इदारनि जा जेके सरबराह आहिनि उहे अचनि था, नेगोसिएशन्स कनि था ऐं पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि जे लाइ जेको आहे उहे वॾी रिथाबंदी थिए थी ऐं उते जेको आहे उहे वॾा मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण जे लाइ फंड्स बि क़ाइमु कया था वञनि, उते वॾी ॻाल्हि ॿोल थिए थी त उन लेवल ते बि जेको आहे असांखे क्लाइमेट डिप्लोमेसी करण जी ज़रूरत आहे, पंहिंजे मुल्क जो भरपूर ऐं शदीद केस रखण जी ज़रूरत आहे। इन करे जो अक़वाम मुतहदा जो हर
जो लोड़ो ॾियो पंहिंजे मुल्क कमज़ोरी, समाजी ढांचो, गैर मुस्तकम सक़ाफ़ती वरसो ख़तमु थियण सां गॾोगॾु खाद खुराक में कमी ऐं बदमनी में वाध थी सघे थी, जेका लाड़ जी सुञाणप लाइ हिकु वॾो नुक़सानु ऐं हानिकार तसवुरु कयो वेंदो। वफ़ाक़ी तौरु सिंध हुकूमत खे घुरिजे त मौसमियाती ऐं माहौलियाती तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे फ़ौरन क़दम खणे पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ, वाहन जी खाटी ऐं सफ़ाई, मौसमियाती अलर्ट सिस्टम ऐं ज़राअत में अवाम दोस्त पॉलिसियुनि ते अमल करे जीअं लाड़ जो ही तारीख़ी सक़ाफ़ती खितो वधीक तबाही ऐं रूह अर्ज़ तां मिटिजण खां बची सघे, जीअं लाड़ जी सरज़मीन ते रुठल ख़ुशियूं वापसि मोटी सघनि। कैमरामैन अली मेमण सां गॾु हारून गोपान, KTN न्यूज़ बदी।